नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। अठेतालीह कलाकनि में वॾी ख़ुशख़बरी ईंदी। PTM सरबराह मौलाना फज़ल रहमान वॾी दावा करे छॾी। ऑपोज़िशन पंहिंजो समूरो होमवर्क मुकमिल करे वरितो आहे। पीपल्स पार्टी जो अवामी मार्च PP चेयरमैन जी क़यादत में अॼु बावलपुर पहुचंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो मौलाना फज़ल रहमान जे बयान ते तबसरो नथो करे सघां। जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे त असां भलीकार कयूं था। नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसी नथी ॻाल्हाए सघियां। हुकूमत मुल्क ते जमहूरी ऐं मुआशी दाड़ो हयो आहे। उमेद आहे त बेइतमादी वारी रिथ ज़रिए इमरान ख़ान खे पार्लियामेंट में शिकस्त मिलंदी। वज़ीर आज़म खे उहिदे तां हटाइण जो वाहिद हल बेइतमादी वारी रिथ आहे। PP चेयरमैन वज़ीर आज़म खे हटाइण लाइ जमहूरी तरीक़ो इख़्तियार कंदे ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त सभई जमायतूं बेइतमादी वारी रिथ ते मुतफ़िक़ आहिनि। सिंध पंजाब दंग खां मुशहिद खां कराची लाइ निकितल PTI जो सिंध हक़ूक़ मार्च अॼु मिठी पहुचंदो। हाई स्कूल ग्राउंड में हज़ारे माण्हुनि जे वेहण लाइ पिंडाल सजाए पियो। 50 फुट वॾो स्टेज तयार। मार्च खे पढ़े वज़ीर शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, असद उमर, अरबाब ग़ुलाम रहीम ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। मुल्क में कोरोना वायरस विगे 19 मरीज़ फ़ौत थी विया। फ़ौतुनि जो अघु 30,237 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 768 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 2.17 रही। गॾा वेझो शहारती पुलिस ट्रेनिंग सेंटर वेझो 2 ट्रालर्स में टक्कर। हिकु ॼणो फ़ौत थी वियो, 3 ज़ख़्मी। पुलिस फ़ौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए अस्पताल पहुचायो। सखर में B सेक्शन पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार थियल जवाबदार जी सुञाणप सुधीर नाले सां थी वई। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार पुलिस मुक़ाबलनि मोटरसाइकिल फुर ऐं ॿियनि ॾोहनि में घुरिबल हो। ऐं दरिया ख़ान मरीवासी 5 क्लास जो शागिर्द गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम वारस परेशान। शागिर्द नवीद जी ॻोल्हा में मदद कई वञे। वारसनि जी अपील।